बिल्कुल अहिड़ो आहे जहिड़ो डैडीअ मम्मीअ खे ॻोल्हण लाइ चयो हो। तव्हांखे लेगोस में घणा साल थिया आहिनि? भाउ असांखे लेगोस में चङा ई साल थिया आहिनि ऐं सिलीअ जे पापा उते 4 ज्वेलरी जा दुकान खोलिया आहिनि। पर छा उते सलामती आहे? सलामतीअ जे ख़्याल खां अफ्रीका त काफ़ी बदनाम आहे। हा भाउ, पर असांखे माण्हू सुठा मिलिया आहिनि, इन जे करे असीं काफ़ी सुखिया आहियूं ऐं सिलीअ जे डैडीअ जी राय रखणी तमामु सुठी आहे। सिली पुट, राहुल पुट, तव्हां ॿई लॉन में वञी आराम सां छो नथा ॻाल्हायो? जी आंटी। तव्हीं असांखे भाउ कुझु पंहिंजे बारे में ॿुधाईंदा? जॾहिं राहुल 4 सालनि जो हो त हुन जी माउ हिन दुनिया मां चालाणो कयो। सचपच मां हुनखे कॾहिं विसारे कोन सघंदुसि। इहो ई सबबु आहे जो अॼु ताईं हुन जी जेका जॻह आहे मुंहिंजे दिलि में, उहा ॿी का औरत नथी वालारे सघे। ऐं इन जे करे ई तई शायदि पंहिंजी पत्नी खे कॾहिं विसारे न सघिया आहियो। त चङी देरि थी वई असली पुट, हाणे भला असीं हलूं? चङो भाउ, त असीं हलूं था, पोइ वरी मिलंदासीं। ज़रूर ज़रूर मिलंदासीं। चङो न? ज़रूर। पिणस खां त जेकी घुरे सो लहे। हेलो, मां मिसिस मीना सां ॻाल्हाए सघां थो? मां नारायण दास आहियां। हा हा, ॻाल्हाए रही आहियां। भेण, मूंखे अहसासु आहे त न्याणी वारनि खे संदसि मिटी माइटीअ जो काफ़ी टेंशन थींदो आहे। इन करे अव्हां सां सिधो ॻाल्हाइण ई ठीकु सम्झियुमि। भेण, अव्हां जे धीउ सां ही रिश्तो न थी सघंदो। छो? मुंहिंजो पुटु थो चवे त खेसि निज हिंदुस्तानी छोकिरी घुर्जे ऐं न विलायती छोकिरी। पर भाउ, असीं त उते बि हिंदुस्तानी सभ्यता जा माण्हू आहियूं ऐं असीं उहे रीतियूं रस्मूं निभाईंदा आहियूं जेके हिते थींदियूं आहिनि। मुल्क बदिलजण सां माण्हू विलायती त नथो थी वञे। भेण, अव्हां जी न्याणी हर लिहाज़ खां लाइक़ु आहे। मुंहिंजूं शुभकामनाऊं साणुसि आहिनि। पक अथमि त खेसि तमामु सुठो ऐं लाइक़ु वर मिलंदो। चङो, महिरबानी। गॉड ब्लेस यू।